जेकबाबाद मां के खबर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ वसीम इकबाल जे रिपोर्ट मुताबिक़ जेकबाबाद ज़िले में जसकम जिसाब पार्टी पारां सिंध सकाफ़त जे हवाले सां शानदार रैली कढी वई, जेका शहर जे मुख़्तलिफ़ रोडनि खां गुज़रंदे DC चौक ते पहुती, जिते माण्हुनि ख़िताब कंदे चयो त सिंध असांजी जान आहे, सिंध असांजी पहचान आहे, उन ते असां सभु क़ुर्बानियूं ॾींदा आहियूं। सिंध जो सकाफ़ती ॾींहुं असां लाइ ईद जे बराबरि आहे, उनखे ईद वांगुरु मल्हायूं था। असांखे पंहिंजे सिंध सां प्यार आहे ऐं कंदा रहंदासीं। वधीक ॼाणूं था हिन रिपोर्ट में। समझूं था सिंध में रहंदड़ दुनिया में रहंदड़ जेके भी सिंधी आहिनि उन्हनि खे असां मुबारकबाद ॾियूं था। दरअसल जेको असांजो सकाफ़त या कल्चर जो ॾियारो जेको आहे हे पैगाम लतीफ़ आहे। हे लतीफ़ जो पैगाम आहे, आफ़ाक़ी पैगाम आहे, जेको अदम तशद्दुद दुनिया में जंहिं अमन जो पैगाम ॾिनो उन जो ई फ़लसफ़ो आहे, पैगाम लतीफ़ ई आहे सिंध जो कल्चर। ॾिसो न जेको धारियुनि कब्ज़ा कया आहिनि, पर तव्हां ॾिसो उन्हनि जो नालो निशान न आहे। सिंध खे पंजनि पाक जा दुआऊं आहिनि। सिंध जा माण्हू सिंध सां तमामु मोहबत करनि था। इहो कोई बि न सोचे सिंध में सिर्फ़ु उहो रहंदो जेको सिंधी हूंदो उन जो